तारीख़ी ॾंड कींजर जे हिकु हिसे ते कब्ज़े वारे केस में अॻभराई न थी आहे। महबूब बिरोही रिपोर्टर ठटो असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी महबूब बिरोही। जी कींजर ॾंड जे हिकु वॾे हिसे ते हफ़्तो अॻु दायर कब्ज़े वारे मामले जो केस दाख़िल थियण बावजूदि उन खां ख़ासि अॻभराई न थी सघी आहे। सिर्फ़ु जेके शावल ड्राइवर आहिनि बेजना उहे ऐं शावल उहे पुलिस तहरीर वरिता, जंहिंखां पोइ मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियण ऐं बाक़ी जे कब्ज़ागीरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई न थियण जे ख़िलाफ़ छॾे जे मुख़्तलिफ़ सुझाव हुयूं। माहिगीर तंज़ीमूं कींजर ते कब्ज़े वारे हंध ते सरापा एहतिजाज पढ़ियल रहियूं ऐं एहतिजाजी धरणो हणी कब्ज़े वारे हंध ते बेराको कोठायो वियो, जिते कींजर बचाव एक्शन कमेटी क़ाइमु कई वई आहे। मुख़्तलिफ़ सुझाव हुयूं। माहिगीर तंज़ीमूं उन में शामिल आहिनि। उन्हनि जे पारां अदम इस्तेमालु कयो वियो आहे। उन जे आपा शिकायत जे पारां जो केस दाख़िल करायो वियो, हुन में अॻभराई न थियण ते ग़लती जो इज़हार कयो वियो ऐं ऐलान कयो वियो आहे त इन अंगारे खां अंगारे जे ॾींहुं छॾे जेके 7 साल जी ॾंड कींजर जे समूरनि ॿियाणियुनि ते जेको आहे तड़नि ते एहतिजाज कयो वेंदो, कारो ॾींहुं करायो वेंदो ऐं माहिगी तड़नि ते घोड़ा ॿियारे एहतिजाजी मुज़ाहरा करे एहतिजाज कंदा, जंहिंखां पोइ मरलेवार तहरीक जो फ़ैसिलो कयो वियो आहे। घुर कई वई आहे इन केस में हिकु रिकॉर्ड सामूरे समेत जेके मुलवस जेके कब्ज़ागीर आहिनि उन्हनि खे जांच में शामिल कयो वञे ऐं उन्हनि खे जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं जेके ॾिनल बंदि आहे साॻी राति बंदि आहे उहो कब्ज़ो ख़ाली करायो वञे ऐं जेको बंदि आहे उनखे नाथो वञे। पर हिन वक़्त ताईं पुलिस ख़ासि अॻभराई हासिल न करे सघी आहे। सिर्फ़ु उहे 2 माण्हू जेके शावल ड्राइवर। वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ। तारीख़ी ॾंड कींजर ते हिकु हिसे जे कब्ज़े वारे केस में का बि अॻभराई न थी आहे। महबूब बिरोही इन हवाले सां डिटेल्स ॾिना। शहजाद कोट में